जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं जेको असांजा धरना असांखे मजबूर कयो वियो आहे पर अञा बि असां पुर में न आहियूं। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त खुदा असांजा मुतालबा तस्लीम कयो जे न त पोइ आईंदा जेको असां अमल कंदासीं जेको असां जॉइंट एक्शन कमेटी जी जेका एग्ज़ीक्यूटिव कमेटी आहे उहा फ़ैसिलो जेको कंदी उहो इंतिहाई जेको न तमामु मुश्किल फ़ैसिलो हूंदो ऐं उन में पोइ गवर्नमेंट पाण मजबूर थींदी। असांजी डिमांड वो नाजाइज़ कोन्हे, जाइज़ डिमांडूं आहिनि जेको अरसा दराज़ सां असां इन्हनि खे असां चार्टर ऑफ डिमांड ॾेई रहिया आहियूं। ही असांखे हमेशह हिकिड़ो लेटर कढियो ॾिए थो छॾीनि कि बाबा तव्हांजी हिकिड़ी कमेटी ठाहे छॾी आहे, तव्हांजा मसइला हल थी वेंदा, पर अॼु ताणी असांजा मसइला न हल थिया आहिनि। टे मुतालबा आहिनि, हिकु त असांजे हेल्थ प्रोफेशन अलाउंस आहे 30% उहो ॾिनो वञे, ॿियो असांजो टाइम स्केल जो आहे, ॿियो असांजो रिकवरी लेटर जो आहे जो 2006 में जो आहे असांजे शो जो आहे प्रमोशन थिया दोस्तनि जा ऐं असांजे सर्विस थियो जो आहे उन में जो आहे रिकवरी कनि था पिया दोस्तनि खां। कल्ह खां वठी हिते प्रेस क्लब जा ॾो धरणे में वेठा आहियूं। हींअर ताईं असां सां पंहिंजो गवर्नमेंट जी तरफ़ां को अहिड़ो ख़ासि जेका सो राब्तो न कयो वियो आहे। उन लाइ असांजो लाइमल इहो हूंदो त जेकॾहिं सुभाणे ताईं असांखे को नोटिफिकेशन जे हवाले सां जेकी चार्ट ऑफ डिमांडूं असांजूं आहिनि जेकॾहिं उहे मंज़ूर करे को नोटिफिकेशन ॾिनो थो वञे त ठीकु आहे, जे न त इंशाअल्लाह ताला पूरी सिंध में लॉकडाउन जो ऐलान कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk